नादिर कुंभ में मुतासिर खानदान 62 जवाबदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर सिकंदर अली राजपुर मूजिब मारवाड़ी बिरादरी जे आचर महल पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त मिस्री शाह वासी 62 रमेश अरबेलो राबेल दर्शन गुज़िरियल ॾींहुं घर ते हमलो करे मासूम ॾूटे लखनि खे अगवा करण जी कोशिश कई, जंहिंखे ॻोठाण मुड़िसी करे छॾायो। हुननि चयो त 7 साल अॻु मुड़ुसु रमेश घरां कढी छॾियो हो। गुज़िरियल ॾींहुं ज़बरदस्ती मुंहिंजे पुटु लखनि खे अगवा करण जी कोशिश कई। रमेश खां तलाक ऐं ॿारनि खे ख़र्च ॾियण जे लाइ केस पिणु अदालत में हलंदड़ आहे, जंहिं लाइ हू धमकाए रहियो आहे। हुननि SSP खैरपुर खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। Somro Wallpapers and PVC Panel Shop 3D Wallpapers की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।